रहे। हमने उन पे किया हर्फ हक संग जन, जिनकी हैबत से दुनिया लरसती रही, जिन पे आंसू बहाने को कोई न था, अपनी आंख उनके गम में बरसती रही। सबसे ओझल हुए हुक्म हाकिम से हम, कैद खाने सहे ताजियाने सहे, लोग सुनते रहे सादे दिल की सदा, अपने नगमे सलाखों से छनते रहे। खूंच का दहर का आईना, दुख भरी खल्क का दुख भरा दिल है हम, तबे शायर है जिंगाए अदलो सितम, मुनसफे खैरो शर हक व बातिल है हम। हर दौर में हम, हर जमाने में हम जहर पीते रहे, गीत गाते रहे। दावत खिताब दीजिए तो अवामी तहरीक जो मरकजी सदर, नकाद, अदीब, शायर, लेखक, मशहूर कानूनदान मोहतरम अयाज लतीफ अली जो साहब, जिनके हर दौर बढ़ो जो भूखी न झुक्यो जो, पर्दाई रहो जो, मीडिया ले बढ़ो जो, अदलिया ले बढ़ो जो, अती जो लीडर, अमुई जो लीडर, इन सिंध जो वारिस, जो कह तो गुरजे, ही शहर तो गुरजे, ओ दम दमादम, मजबूर जो वारिस, महकूम जो वारिस, मजदूर जो वारिस, हकीम जो साथी, माजिल जो साथी, मुमताज जो साथी, तू भी चवी थो, इस माँ भी चवा थी, हर दौर बढ़ा जो, भूखी न झुक्यो जो, और सिद्ध जो रहे बैसिद जो अजीब, और सिद्ध जी भाई सिद्ध जो गीत, और सिद्ध जो रहे बैसिद जो अजीब, नारे पली जो, अवामी तहरीक जा मरकजी अगवान दोस्तों, साईं हकीम हालेपोटे जे घर, खानदान, गोठ ऐं तर जा भाउरो ऐं भेनरो, सहाफ़ी भाउरो, बदीन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल, मीरपुर ख़ास ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल दोस्तों, जीए सिंध ऐं जीए अब्दुल हकीम हालेपोटो। कॾहिं कॾहिं माण्हू कायल थी वेंदो आहे, का ॻाल्हि सोचींदो आहे, पोइ वरी कायल थी वेंदो आहे, पोइ वरी पाण खे दुरुस्त कंदो आहे। मूंसां हमेशह ईअं थींदो आहे त आऊं आख़िरी घड़ियुनि में फ़ैसिला पियो कंदो आहियां। हिकिड़ा माण्हू सोचे सम्झी फ़ैसिलो कंदा आहिनि, हफ़्तो 10 ॾींहं 15 ॾींहं, ऐं गाॾीअ में वेठो वेठो सोचींदो आहे त हाणे हेॾां वञणु खपे, हेॾां न वञणु खपे। पोइ वरी दोस्त जेके तजवीज़ ॾींदा आहिनि उन्हनि खे अमेंड कंदे उन ते अमल पियो कंदो आहियां। अॼु बि डिगड़ी में चयो हेॾा हलणो आहे, प्रेस क्लब खां अॻु में कंहिं जाइ ते हलणो आहे, अनवर नोहाणी चयो, लाल जरवार चयो, मूं चयो मान हेॾा कोन था हलूं, प्रेस क्लब था हलूं। वरी प्रेस क्लब में चयो वरी हलणो आहे, मुंहिंजो वरी हलणो आहे, ठीकु आहे हलो। हालांकि पहिरीं मूं चयो मान कोन था हलूं। अॼु बि ईअं चयो, ऐं गाॾी में वेठो साईं लतीफ़ बलोच चयो हेॾां हलणो आहे, फ़ोन कयईं मूंखे, मुंहिंजो भले हलणो आहे। हींअर मूं सोचियो पियो त साईं हकीम ते ई ॻाल्हाइबो, तेसीं कई ॾाढा कादर तकरीर, ब्रेक हणबो आहे न सॼी गाॾी खे। पोइ आउं कायल थी वियुसि ॾाढा जो त ईअं कोन ॻाल्हाइबो। वरी ॾाढा जेॾी महिल आख़िरी ॻाल्हियूं पियो कयूं, वरी मूं ॿी ॻाल्हि सोची, पर मूं चयो त ॾाढा जी हिन ॻाल्हि सां त मुतफ़िक़ कोन आहियां, तंहिंजे करे जेका पहिरीं सोचमि पई ईअं ॻाल्हाइबो।
पहिरीं सोचम पे साईं हकीम जहिड़ो ज़बरदस्त माण्हू आहे सॼे इलाइक़े ऐं सॼे तर में हुन ते ॻाल्हाए। वरी ॾाॾा जो चयो त साईं हकीम ॾिसंदो हूंदो ऐं चवंदो हीअ ॻाल्हि आहे, हीअ कोन्हे, हिसाब किताब गणप। वाक़ई सही ॻाल्हि आहे, असांजी क़यादत दोस्त ईअं कंदा आहिनि। पोइ जंहिं ख़्याल मूंखे वरी क़ाइल कयो त असांखे पंहिंजनि माण्हुनि जूं समूरियूं खूबियूं बयानु करणु खपनि ऐं उन में जेकॾहिं कस कसर में को पाई चारना विझणा पवनि त उनजे हक़ में विझणु खपनि। उहो ख़्यालु छो आयो? मूं सोचियो त ही वॾेरा ऐं हुकुमरान सॼो ॾींहुं संदन माण्हुनि लाइ कूड़ था ॻाल्हाइनि। जंहिं माण्हू में जेका खूबी कान्हे उहा बि वॾेरा, हुकुमरान, पुलिस ऑफिसर, बादशाह, शहज़ादा, सियासी अॻुवान सॼो ॾींहुं ॿुधाईंदा आहिनि मरहूम में इहा खूबी हुई, मरहूम ॾाढो सखी मुड़ुस हो। अॼु अख़बार में लॻो पियो थो फलाणो ज़मींदार गुज़ारे वियो मीरपुर ख़ास अलाए कहिड़े ज़िले जो, जंहिंजे तॾे तां को बि बुखियो पेट कोन वेंदो। पढ़ी था वञो अख़बार? हा, अहिड़ा मज़ेदार। उते असीं वरी पंहिंजे चङाइनि जे बजाय रुगो कमज़ोरनि जी निशानदेही कयूं। इहो ईअं आहे जो हिकिड़े पासे वॾेरे जो हुजे घर, उते तितर भुॻा पिया हुजनि, कुकड़ रधा पिया हुजनि, गोश्त, ॿाकरा, बिरयानियूं, फर्स्ट क्लास मानियूं, कस्टर्ड, खीरणियूं। ॿिए पासे ग़रीब जो घर हुजे, उते रधी पई हुजे मुङनि जी दाल ऐं हुन सां मानी। हाणे मुङनि जी दाल ऐं मानी त ठीकु आहे, पर वरी हक़ीक़त बयानु कजे, चइजे अदा ही मुङनि जी दाल मुआरी ज़ाल वीचारी पंहिंजे नंढड़े पुट जे मथे मां टोलर पे कढिया, जूं कढंदे कढंदे तूं अची मथां। सो चयोमांसि पाणी पूरो सारो, सो बड़ी कपिड़े सां हथ धोई, पोइ वरी दाल जेका आहे सा पुसाए, पोइ वरी ॿिए पुट मुआरे पंहिंजी सुथण ख़राब करे छॾी राति जो हंध में, पोइ उनजे सुथण खे बि धोतई पे, उहे हथ बि धोई कोन सघी, आछलाए सुथण, पोइ वरी तुंहिंजे लाइ अची मानी पचाई ऐं पोइ तुंहिंजे लाइ खणी आया विया जेको हाल हबीबा सो पेश परियां। त कहिड़े माण्हूअ खे उहा मानी वणंदी? आहे त हक़ीक़त, पर इहे हक़ीक़तूं त सॼो ॾींहुं असां सां गॾु हूंदियूं आहिनि। पोइ सॼो ॾींहुं वेठा हक़ीक़तूं बयानु कयूं त फलाणो अॾे चम जो इंसान हुयो, हुन में ही कोताहियूं हुयूं। उहे कोताहियूं त असां सभिनी में आहिनि। उहे कोताहियूं त ज़ुल्फ़कार अली भुट्टे में बि हुयूं। ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे अॾे चम वारियूं कोताहियूं त केरु कोन थो ॿुधाए, पीपल्स पार्टी वारो। उहे कोताहियूं त मुर्तज़ा भुट्टे में बि हूंदियूं, उहे त शहीदनि में हूंदियूं, नज़ीर अब्बासी, यूसुफ जकराणी, ॿिया उन्हनि जूं कोताहियूं न उन्हनि जी हुजे सॼी तहरीफ़ जी धमोधम। ऐं असांजा माण्हू पधरा सिक वाक़ई हीरा हुजनि, उन्हनि जूं वरी असीं चङाइनि सां गॾु वरी कोताहियूं बि ॿुधाईंदा अचूं या वरी तोरे तके वेठा हिसाब कयूं। असांजा माण्हू, अवामी तहरीक जा माण्हू या खाबी धुर सां लाॻापियल माण्हू, इनकलाबी तहरीकुनि जा माण्हू त हज़ारे बादशाहनि खां, हज़ारे शहनशाहनि खां वधीक उत्तम आहिनि, वधीक आला आहिनि। हक़ीक़त में शहनशाहनि जा शहनशाह आहिनि। मूं सोचियो पे त इंसान खे छा वणंदो आहे। माण्हू खे हक़ीक़त पसंदि थियूं, अदियूं अचियूं आहिनि, सभु सोचो, बाज़ार कहिड़ी कहिड़ी बि ॻाल्हि कयूं, माण्हुनि खे पैसो वणंदो आहे। पाण खणी न चऊं, हीअ जेके भेनरूं भाउर ॿार नंढड़ा वॾा चवनि साईं असीं पैसे जे ख़िलाफ़ आहियूं, पैसे खां इनकारी आहियूं, पैसे ते लानत हुजे, पैसे खे थुक, इहे सभु ॻाल्हियूं भलियूं आहिनि, पर पैसो हुअणु खपे। रोज़गार छा लाइ था कयो? ज़मीन छा लाइ था खेड़ियो? धोर छा लाइ था विकिणो? पंहिंजे ॿार खे छो था पढ़ाइण मोकिलियो? बदिली लाइ छो था डोड़ो? हिसाब किताब छो था कयो? पैसो, पैसो वणंदो। ॿियो ताक़त वणंदी आहे। पैसो भले हुजे, पैसो काठियावाड़नि वटि बि आहे, बोरिन वटि बि आहे, महिमाननि वटि बि आहे, आगा खानी ख्वाजनि वटि बि आहे, पर ताक़त कान अथनि। इख़्तियार, जेको सिंधी वॾेरे वटि इख़्तियार हूंदो आहे, रस्तो बंदि कराए छॾे, पुलिस जे सिपाही वटि पैसा खणी न हूंदा, जेके वणेसि तंहिंखे मुर्गो बनाए चए तलाशी ॾे। इख़्तियार, ताक़त। ॿियो छा वणंदो आहे? इश्क वणंदो आहे। साम्हूं छोकिरो या छोकिरी, पंहिंजे पसंदि जो रिश्तो, ज़ाल या मुड़ुस, उहा बि ॻाल्हि आहे। पाण में सिंध में माण्हू ज़ालनि मुड़ुस बेगा बेज़ार हूंदा आहिनि, पर हूअं आम सॼी काइनात में, दुनिया में त माण्हुनि खे पसंदि जो जीवन साथी उहो वणंदो आहे। उन खां सवाइ माण्हुनि खे वॾो आदर्श वणंदो आहे, को वॾो कमु। हे जेके ख़ुदकश बम्बार आहिनि,
कॾहिं सोचो तो हुननि जे बारे में? पैसो बि हूंदुनि ज़रूरु, कुझु न कुझु हूंदुनि, पाण खां वधीक हूंदुनि, पाण जेके ॿोॾ में मुआ पिया आहियूं इन्हनि खां वधीक पैसो हूंदुनि ख़ुदकश बम्बारनि वटि, पैसो बि आहे। संगावती को मसलो हूंदनि छा? रंग रूप में पाण खां हज़ार दफ़ा सुहिणा आहिनि, ॾिठा अथव न इलाइक़ा गैर जा माण्हू, फाटा जा, वज़ीरिस्तान जा, पाण खां कद बुत में कदावर, नक सनड़ा, अखियूं फर्स्ट क्लास, ज़बरदस्त सुहिणा, कदावर, रंग रूप, संगावती थी वेंदी हूंदनि। पैसा बि अथनि, पावर, पावर निकिरंदो आहे हथियार जी नाली मां, उते हथियार सभिनी वठनि, पावर बि अथनि, हथियार हर को उते क्लाशनिकोव खणे पियो हले, पोइ पर पैसो आहे, पावर बि आहे हथियार जो, सुहिणा बि आहिनि रंग रूप जा, पर ज़िंदगी जो को मक़सदु कोन्हे, आदर्श कोन्हे। आदर्श माना मक़सदु वॾो, आला मक़सदु, छो पियो जीअं? हीउ जेको नंढड़ो ॿार वेठो आहे, आउं वेठो आहियां, ही दोस्त जेको वीडियो पियो रिकॉर्ड करे, इन में ऐं हिकिड़ी माकोड़ी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? मूं में ऐं माकोड़ी में। माकोड़ी बि सुबुह जो राति जीअं ख़तमु थींदी, फजर महिल उथंदी, खणी ज़रो ज़रो खणी पंहिंजे ॿिर में खणियो पई वेंदी, तव्हीं माऊं भेणूं असांजा भाउर इहे बि सॼो ॾींहुं इन कम खे लॻा पिया आहियो, कूत मेड़े, रोज़गार मेड़े, पैसा मेड़े, हणो पंहिंजे घर में बचनि में, ज़ाल में, माउ पीउ में। माकोड़ी खणी, उहा सिखियल कान्हे, पाण सिखियल हुयूं थोरो। त आदर्श वॾो, वॾो मक़सदु, पर वॾे मक़सद जा वरी ॿ हिसा हूंदा आहिनि। वॾे मक़सद लाइ जदोजहद करण जा ॿ हिसनि में विराइजे। हिकिड़ो हिसो आहे त वॾो कमु न करे कयां त उहो भलो कमु आहे। क़यामत ॾींहुं आज पोइ थींदो फर्स्ट क्लास, ज़बरदस्त थींदो। ॿियो हूंदो आहे, हिकिड़ो त हूंदो आहे त अलाह मूंखे सुठो सम्झे न, मज़हबी हवाले सां, भॻवान कृष्ण सुठो सम्झे, इहो त सॼी दुनिया में जेके मज़हबी माण्हू उन्हनि लाइ। ॿियो पासो कहिड़ो हूंदो आहे? ॿियो पासो हूंदो आहे त अलाह त जेसीं सम्झे, जॾहिं अलाह वटि पुॼां तेसीं माण्हू मूंखे सुठो सम्झनि। माण्हुनि जी वॾी ख़्वाहिश हूंदी आहे त मूंखे माण्हू सुठो सम्झनि। नुंहं जी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो ससु या निणानू मुंहिंजी गिला न कनि, मुड़ुसु भाए, ॾेर भाइनि, अम्मा सम्झे त आऊं पंहिंजे सावराणे घर में इज़त सां वेठी आहियां। छोकिरी जी ख़्वाहिश हूंदी आहे त मंगे तो मूंखे सुठो सम्झे, साहेड़ियूं सुठियूं सम्झनि। मर्द जी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजी ज़ाल सुठो सम्झे, ओड़े पाड़े वारा सम्झनि, जे ऑफिस में कमु कयां थो, जे ॻोठ में उथां वियां थो, दोस्त सियासी पार्टियुनि जा कारकुन सम्झंदा आहिनि त असांजी पार्टी जा कारकुन सुठा सम्झनि, असांजा अॻवान असांखे सुठो सम्झनि, असांजो तर सुठो सम्झे, सभु असांखे सुठो सम्झनि। तंहिंजे करे इहा जेका सुठे सम्झण जी ख़्वाहिश आहे, इहा माण्हूअ खां सुठा कम थी कराए। हिकिड़ा माण्हू चंदा ॾींदा आहिनि, सबीलूं ठाहींदा आहिनि, लिखियो वेंदो आहे सबील अलहाज अब्दुल कुदूस पारां ॾिनल पैसनि ते क़ाइमु सबील। राजपूताना अस्पताल में लिखियो वेंदो आहे हाजियाणी वली बाई फलाणी 30,000 रुपया ॾिना कमरे लाइ, वियायो राजपूताना अस्पताल भितनि ते लिखियो पियो आहे, सबील ते लिखियो पियो हूंदो आहे इमाम हुसैन जे सदके फलाणे ज़वार अब्दुल ख़ालिक पारां हीअ सबील क़ाइमु कई वई मोमिननि जे लाइ। स्कूलनि जे मथां लिखियो पियो हूंदो आहे नूर मोहम्मद हाई स्कूल। माण्हू चाहींदो आहे ॾियल दास क्लब, माण्हू चाहींदो आहे मुंहिंजो नालो ऐं नाले जा ॿ हिसा हूंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू मूंखे हींअर सुठो सम्झनि, ॿियो मूंखे मोए पुॼाणा सुठो सम्झनि। ऐं जॾहिं हिन दुनिया में न हुजां तॾहिं बि माण्हू मूंखे सुठो सम्झनि। त आउं सम्झां थो त दुनिया में उहे समूरा माण्हू जेके मज़हब लाइ, सियासत लाइ, कंहिं वॾे मक़सद लाइ, कंहिं रिसर्च लाइ, कंहिं साइंटिफिक डिस्कवरी लाइ, कहिड़े बि कम लाइ, जेकॾहिं पैसे खे ऐं पावर खे ऐं ॿियनि ज़रूरतुनि खे घटि अहमियत, मुकमल नज़रअंदाज़ नथो करे सघिजे, घटि अहमियत ॾेई वॾी अहमियत ॾियनि था हिन दुनिया खे तब्दील करण लाइ, कंहिं मज़हबी जज़्बे तहत या कंहिं सियासी जज़्बे तहत, कंहिं क़ौम दोस्त सियासत ज़रिए, कंहिं इनकलाबी लेफ्टिस्ट कम्युनिस्ट सोशलिस्ट सियासत ज़रिए, कंहिं इंतहा पसंद दीनी ज़रिए, कहिड़े बि ज़रिए सां, पोइ उन्हनि जी मंज़िल ग़लति थी सघे थी, उन्हनि जी ख़्वाहिश ग़लति थी सघे थी, पर उहे वॾा माण्हू आहिनि उन्हनि आम माण्हुनि जे भेट में जिन जी कुल काइनात उन्हनि जी रोज़ी आहे, बचा आहिनि, घर आहे, घर खे छपरो ठाराइण, घर जे मथां रागो ॾिनमि कोन ॾिनमि, छित वठी कान वठी, छित मां मींहुं पाणी वठो कोन वठो, जेके सॼो ॾींहुं हिन कम में लॻा पिया आहिनि, उन्हनि खां उहे माण्हू वॾा आहिनि जेके दर हक़ीक़त पंहिंजे आईंदे लाइ सोचीनि था
पंहिंजे मज़हबी फ़ुर्क़े लाइ सोचीनि था, या पंहिंजी पार्टी लाइ सोचीनि था, या पंहिंजे ज़ाती मसइलनि खां वधीक पंहिंजे क़ौम या वतन या इवन पाड़े लाइ सोचीनि था। उहे माऊं वॾियूं आहिनि। उहा माउ जेका आरज़ी तौर ते कसर खाई समझे थी त मुंहिंजे पुट खे ज़रूरी आहे त पंहिंजे पीउ सां गॾु बकरियूं चारण वञे या काठियूं करण वञे, उहा उनजी फौरी ज़रूरत आहे, उन माउ जी, उन वॾी भेण जी। पर जेकॾहिं उहो समझे त इहे काठियूं करण तमामु ज़रूरी आहिनि ऐं बकरियूं चारण ज़रूरी आहिनि, पर ईंदड़ नस्लनि लाइ ऐं मुंहिंजी क़ौम लाइ, मुंहिंजी ज़ात लाइ, मुंहिंजी बिरादरी लाइ ज़रूरत आहे त इहे काठियूं करण वारो कमु आऊं या मुंहिंजो मुड़ुसु गॾिजी कयूं। इहो माल लाइ कूत असीं वठी अचूं, पर मुंहिंजो ही बच्चो पढ़े। उहा माउ उन माउ खां वधीक अज़ीम आहे जेका आरज़ी कमनि लाइ पंहिंजे ॿार खां कमु पई वठे, पढ़णु नथी ॾेसि। तंहिं करे माउनि में फ़र्क़ु आहे, ज़ालुनि में फ़र्क़ु आहे, मुड़ुसनि में फ़र्क़ु आहे, पीरनि में फ़र्क़ु आहे। हकीम हाले पोटो उन क़िस्म जो माण्हू हो। तव्हांजे तर में हज़ारे हाले पोटा हूंदा, तव्हांजे तर में हज़ारे सियासी कारकुन हूंदा, रुगो हाले पोटा न, हज़ारे सियासी कारकुन हूंदा जेके रुगो अवामी तहरीक में हूंदा। ॿिया कई हज़ार हूंदा जेके ॿियनि पार्टियुनि में हूंदा, पीपुल्स पार्टी, कॉमप्रस पार्टियूं, ॿियूं पार्टियूं, वफ़ाक़ी पार्टियूं, लीगूं। ईमानदारी सां सोचो त उन्हनि मां घणा अहिड़ा माण्हू हूंदा जिन जे बारे में जॾहिं पाण ॻाल्हायूं तॾहिं पंहिंजी दिलि खे झोॿो न अचे, पाण सम्झूं न त असीं कूड़ पिया ॻाल्हायूं, पाण ईमानदारी सां सोचूं त हिन माण्हू लाइ जेका ॻाल्हि कयूं पिया हिन जे तॾे ते वञी उहा हक़ीक़त आहे। बल्कि जेतिरा लफ़्ज़ चऊं पिया उन खां 100 गुणा वधीक लफ़्ज़ लहे ई माण्हू उन खां वधीक अज़ीम हो जेतिरी असीं हिन जी तारीफ़ पिया कयूं। मुंहिंजी ख़्वाहिश हुई त ही प्रोग्राम हिते न थिया, इहो टंडे बागे शहर में थिया। मुंहिंजे लाइ पंधु ओड़ो ई जहिड़ो बच्चो हाले पोटो अचणु तहिड़ो टंडे बागे अचणु। मुंहिंजी ख़्वाहिश हुई त ही रुगो अवामी तहरीक ऐं साईं हकीम हाले पोट सां लाॻापियल माण्हुनि जे बजाए टंडे बागे में जॾहिं स्पीकर हलंदा हुजनि हा तॾहिं उन चौक ते सॼो शहर ॿुधंदो हुजे हा, भले पंहिंजे घरनि में सुतल हुजनि हा, उन मां एकड़ ॿेकड़ माण्हू जलसे गाह में हुजनि हा, पर इहो जीअं असांखे मुलो ज़ोर रोज़ सुबुह जो 5 टाइम उथारे रोज़ ज़ोरी बांग ॿुधाईंदो आहे, तीअं वरी असीं इनकलाब जो पैगाम टंडे बागे जे सुतल माण्हुनि खे सॼी राति ॿुधायूं। ऐं साईं हकीम हाले पोटो इन जो मोहताज न आहे त उनजी क़बर किथे आहे, क़बर भरिसां आयसि। शाह लतीफ़ जी क़बर त भिटशा ते आहे। लतीफ़ जा ॾींहं त असीं सॼे सिंध में मल्हाईंदा आहियूं। आशिक जुणजे जी क़बर त मदे जी में आहे, ॾींहं असीं सॼे सिंध में मल्हाईंदा आहियूं। नवाज़ कंडराणी जी क़बर त संदसि ॻोठ में आहे, ठुल में आहे, असीं हुनजो ॾींहुं सॼे सिंध में मल्हाईंदा आहियूं। तीअं हकीम हाले पोटो कंहिं फारसी शाइर चयो आहे, हकीम हाले पोटे जहिड़नि माण्हुनि लाइ चयो अथसि त बादिज़ वफ़ात तुरबत मां दर ज़मी मजो, मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी क़बर ज़मीन ते न ॻोल्हिजो। बादिज़ वफ़ात तुरबत मां दर ज़मी मजो, मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी क़बर ज़मीन ते मतां ॻोल्हियो। बादिज़ वफ़ात तुरबत मां दर ज़मी मजो, बरसीन हा मर्द में आशिक मज़ार मास, मुंहिंजी क़बर ज़मीन ते न ॻोल्हियो, मुंहिंजी क़बर हर आशिक जे सीने में हूंदी ऐं उन्हनि सीननि में आउं ज़िंदा हूंदुसि। हकीम हाले पोटे जी मज़ार ऐं क़बर ऐं उनजी यादगिरी अवामी तहरीक जे हर कारकुन जे सीने में, हर अॻवान जे सीने में। जीअं दोस्तनि ॿुधायो, जीअं मोहम्मद ख़ान ॿुधायो, ॾाॾा ॿुधायो, अनवर ॿुधायो, मामा आरब ॿुधायो, ज़ाहिद ॿुधायो पे, कंहिं लॉन्ग मार्च जूं ॻाल्हियूं पे ॿुधियूं हुयूं, कंहिं हुन सां गॾु दौरनि जूं ॻाल्हियूं पे ॿुधायूं, कंहिं हुन सां मानी जा 2 गिराह खाइण जी ॻाल्हि पे ॿुधाई। इन क़िस्म जा माण्हू जेके हर घड़ी तयारु हुजनि ऐं जेके ज़िंदगी खे, हिकिड़े दोस्त हींअर गाॾी में आयासीं पे ॿुधाई पे, चई मूं हुन साईं खे चयो पे त तोखां पहिरीं आउं हलियो वेंदुसि। पोइ साईं खां उमिरि में नंढो आहे, अज़ीज़ निज़ामणी पे ॿुधायो, चई साईं चयो न तोखां पहिरीं आउं हलियो वेंदुसि। जेके माण्हू सॼी ज़िंदगी जे हर पल खे ईअं सम्झनि, तव्हां मां घणा हूंदा
मुसलमान जी हैसियत सब चवंदा आहियूं त बाबा जेको पेर क़बर में आहे सो ॿाहिरि कोन थो, पर तव्हां में अहिड़ो को हूंदो जेको वाकई सोचींदो हुजे त आऊं कॾहिं बि मरी सघां थो, तंहिंजे करे जेका बि वधीक घड़ियूं आहिनि, जेके बि वधीक ॾींहं आहिनि, से कंहिं वॾे कम लाइ, पंहिंजी पार्टी लाइ, पंहिंजे वतन लाइ लॻायां, छाकाणि त आऊं कॾहिं मरी सघां थो। अहिड़ा माण्हू घणा हूंदा, अहिड़ा तमामु थोरा माण्हू हूंदा। औरंगज़ेब जो भाउ दारा शिको, उनजो उस्ताद हो सरमद, फारसी जो वॾो शाइर हो। उनखे ॾिनऊं सज़ाए मौत। सज़ाए मौत जो ॾिनऊंसि त उन ज़माने में ॻिची रखी काठीअ ते मथां हणंदा, तरार जो धक, ॻिची धड़का धार। हाणे सोचो कहिड़ो माण्हू, ॻिची रखियऊंसि हीअं काठीअ जे बुंड ते, अॾीअ ते, ऐं तरार खणी जॾहिं हू माण्हू अॻियां वधियुसि जलाद, तॾहिं अची पुछईंसि जे कीअं थो भाई पंहिंजे गुनाहनि जी सज़ा मिले, कीअं गुज़रे ज़िंदगी। हाणे सोचो छा माण्हू आहे, पंहिंजे मथां जे तलवार अचे ऐं पाण छा सोचूं, ऐं हुन जे मथां तलवार आई, पुछईंसि कीअं भाई ज़िंदगी सज़ा पे मिलंदी गुनाहनि जी। जवाब ॾिनई ज़िंदगी जे बारे में, ज़िंदगी छा आहे, शोर शुद्ध वस ख्वाब अदम चश्म कशुदीन। मुंहिंजी ज़िंदगी छा आहे, गोड़ थियो ऐं अदम जी निंड मां अख खोलियमि। माना आ मां जे पेट में सुतल हुअसि, जीअं मां जे पेट मां निकितुसि, झटको लॻो ऐं अख खोलियमि। शोर शुद्ध वस ख्वाब अदम चश्म कशुदीन, दीदीम के बाकी शबे फितना गुनूदीन। मुंहिंजी ज़िंदगी छा आहे, जीअं गोड़ थियो, मां जे पेट मां ॼाउसि, झटके ते अखियूं खोलियमि ऐं हाणे मरां पियो, विच में 60 साल छुटा ऐं हाणे मरां पियो। दीदीम के बाकी शबे फितना गुनूदीम, ॾिठम त ई फितने जी तव्हां वारी रात अञा बाक़ी आहे, तंहिंजे करे वरी सुम्ही थो रहां। फितनो अञा बाक़ी आहे, तव्हीं कोन मरंदव, असीं कोन मरंदासीं। पर मरे माण्हू चिचलाए चिचलाए पिनी तड़पे, अॼु पाण खे ख़बर कान त हुई हिते ख़ल्क वेठी आहे, पाण खे ख़बर कान्हे त इन्हनि महिल घणनि खे हेपेटाइटिस हूंदी, घणनि खे साई हूंदी, घणनि खे पाण खे मलेरिया थियण वारी आहे कुझु ॾींहंनि में, घणनि खे डेंगी लॻंदो, घणनि खे डायरिया थियण वारी, सारी सिंध जेको अशर कयो आहे पीपल्स पार्टी सिंध सां उन में। पर जेको माण्हू काला बाग लाइ पंध वेठो करे, हकीम हालेपुट जहिड़ा माण्हू, लखमीर डायरी जहिड़ा माण्हू, काज़ी गफ़ार जहिड़ा माण्हू, इन क़िस्म जा माण्हू, अली सोजो रसूल बख्श ॾेथो, सोचो त कहिड़े लेवल जा माण्हू आहे, रोज़गार कमाए सघिया थे, घर ठाहे सघिया थे, पंहिंजे ॿारनि खे पढ़ण लाइ मोकिले सघिया थे, कहिड़ा कहिड़ा कम नथे करे सघिया। ऐं वरी अहिड़ी सिंध जंहिं सिंध में रोज़ चवनि माण्हू अबा कुझु कोन थींदो, सियासतदान सभु ख़राब आहिनि, सियासी कारकुन सभु ख़राब आहिनि, सियासी अॻवान सभु ख़राब आहिनि, फ़र्क़ु न कबो, चइबो सभु ख़राब आहिनि, सभु बेकार, रुगो मायूसी, रुगो नाउमीदी, रुगो परेशानी। उते लखमीर डायरी जहिड़ा माण्हू, काज़ी गफ़ार, उन्हनि खे बि चवंदा हूंदा न बाबा रसूल बख्श पली सां गॾु आयो, अची अवामी तहरीक सां गॾु आयो, फाज़िल राहू सां गॾु आयो, हिननि ॾाढा कादर ऐं आरब ऐं मोहम्मद खान ऐं ॾॾे सां अची गॾु आयो, छा मिलंदव, को इनकलाब बिलकलाब कोन ईंदो, ऐं धिका पिया झलियो ऐं रोज़ी पिया विञायो। काज़ी गफ़ार पंहिंजी क्लिनिक पे विञाई, साईं लखमीर तूं भलोड़ टीचर आहीं, को ट्यूशन सेंटर खोल, साईं हकीम हाले पोटा तूं माल जो ज़बरदस्त वापारी थी सघीं थो, जेकॾहिं तव्हां मायूं मेहूं ऐं गऊं वठी वञी हैदराबाद जा कराची खपाई, ऐं तूं पतण में कमु करे चुको आहीं, तोखे NGO जो तजुर्बो आहे, तूं पंहिंजी का NGO खोले वेही रही, सॼे सिंध में वेही कमु करीं, कुझु कोन वरंदई। ऐं जॾहिं कुझु कोन वरंदई, कुझु कोन वरंदई चवंदड़ माण्हू तव्हां मां कंहिं आम माण्हू खे अची लॻंदो हूंदो, ऐं 8-10 ॼणा सोचो, असांजी भेण सोचे या भाउ सोचे, 5-7 साहेड़ियूं या 5-7 दोस्त, उहे अची रुगो तव्हांजे पोयां लॻनि, न ख़ालिद तुने जे पोयां अची लॻनि, या न अमर जलील कलोई जे जेका डिग्री पढ़ी पियो, हुन मां कुझु कोन थींदई, दाख़िला कोन मिलंदई, पासो ई कोन थींदे, इन फील्ड जी नौकिरी आई कान्हे, अॻिते दरबदर थी वेंदे, कहिड़ो सब्जेक्ट खयों अथई, कोन पास थींदे, भॼ वापसि ॻोठ वञ, मीरपुर ख़ासि डिग्री त छा धिका पियो खाई, ऐं नौकिरी कोन मिलंदई। बाबा यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी डिग्री मञी कोन था, या माई हिते पोयां लॻी पई, ॿारनि खे तुंहिंजो पुटु चंडो आयो कोन पढ़ंदो, छॾे हिनखे लॻाए माल चारण, गाबा चारण जे पोयां 10 ॼणा अची लॻनि,
तव्हीं हथियार फिटा करे ॾींदो बजड़ा चवंदा 4 चवंदा 6 चवंदा 8 सां वणंदो सॼो ॻोठ अची लॻंदो ही ॿार कोन पढ़ंदो या हैदराबाद मता वई मुड़ुस खे मता वठी वञी हैदराबाद हिते सुठी बच्चो हाले पुट में वेठी हुई मता शिफ्ट थी टने मोहम्मद खान हैदराबाद कुछ कोन दरबदर थी वेंदो मसवाड़ो बिजलिन जा बिल पोइ शाट पिया लॻनि करंट पिया लॻनि पोइ फटफटिया तेज़ पिया हलनि ॿार फटफटे हेठां अची वेंदो गटरनि जा ढक खुलिया पिया आहिनि चोर पिया हलनि MQM वारा कतल माण्हू बचा ॿारजी वेंदा हलिया इहे सभु अची पोयां लॻनि पोइ माई दिलि ॿधंदी सोचो त अवामी तहरीक जे सियासी माण्हुनि खे इहे माण्हू जॾहिं अची लॻंदा हूंदा ऐं रस्ता रुकावटूं थींदियूं हूंदियूं ॾाढा कादर पे बयान कया घरू मसइला फैमिली मसइला तर जा मसइला ऐं पोइ वरी तव्हांजे इलाइक़े में गुंडा वज़ीर हुजनि तव्हांजे इलाइक़े में गुंडा पैदा थियनि वज़ीरनि जे रूप में ऐं गुंडा हीअं करे टोपियूं पाए ऐं सिंधी क़ौम लाइ आवाज़ बुलंद करे ऐं पोइ जॾहिं ॿोॾ अचे त गुंडा चढ़ी जहाज़ में भॼी वञनि गुंडनि जूं गजगोड़ियूं हुजनि गुंडा हीअं अख जेको कहिड़ा कॉम्परसन खे चिथे ॾींदुसि ऐं पोइ जॾहिं ॿोॾ अचे तॾहिं गुंडो छू मंतर थी चढ़ी जहाज़ में भॼी वञे दुबई ऐं मलेशिया ऐं कॉम्परस त पेर खोड़े ज़मीन ते डिगड़ी ऐं टंडो गुलाम अली तलार टंडो बागो में वेठा हुजनि ऐं गुंडा भॼी वञनि